मेरा मुर्शिद संग दिल सा प्यार करे मुँह पान फुरायो ओ संग दिल सा प्यार करे मुँह पान फुरायो ओ बेवफा आए दुखायो इमाम दीन रिंद चवे मज़र खोसो मुझे प्यारो परी भा शायर होटल वारो उनड़पुर खां मज़रानी ने खां रईस अली दोस्त गाइजो कराची खां गुलाम मुस्तफा गाइजो नूरानी क्रास खां बाबू बालोर खां अली सन छोटो गुलसन छोटो मुमताज अली छोटो रजब छोटो जिगरी दोस्त जानी खान जामोट हाजी खान जामोट गफार शाउक ओसानगर पेंजी वारा आशिक मानो ॾिसी ऐं पंहिंजे दोस्तनि खे चए थो यार मूंसां पंहिंजो यार परिचय ई नथो सभु खां वॾो माण्हू थी वियो आहे आशिक बाजे वारा पर छा कयूं ॾिसी छा थो थिए ओ नथो ठहे यार रुठो थो वते नथो ठहे यार रुठो थो वते रहे पियो धार रुठो थो वते रहे पियो धार रुठो थो वते ओ नथो ठहे यार रुठो थो वते नथो ठहे यार रुठो थो वते नाजारी मौला थरा प्यारे पर चाहे मां थको ॾाढो थियो ॾुखियो पर चाहे मां थको ॾाढो थियो ॾुखियो सा इहो आज़ार रुठो थो वते इहो आज़ार रुठो थो वते बजाने सुकून दिल के नाहे दिल ता छड़ियो थई लाहे सुकून दिल के नाहे दिल ता छड़ियो थई लाहे कोन लहे तो सार रुठो थो वते नथो लहे मुंहिंजी सार रुठो थो वते ओ नथो ठहे यार रुठो थो वते नथो ठहे यार रुठो थो वते अब्दुल नबी छोटो बालूर खां मुझो प्यारो परी भाई किसी नाले में सना में छा तो थे उसा नगर में दिया ना अब्दुल नबी छोटो चे परेशान क्यों अजामी अब्दुल नबी छोटो चे परेशान क्यों अजानी